अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अहमद आहे। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि पबजी गेम जे बारे में। आउं सेंट पैट्स में पढ़ंदो आहियां ऐं 6 क्लास में आहियां ऐं मूंखे हीअ गेम जाम पसंदि आहे ऐं 21 साल सां गेम खेॾां पियो। अॼु आउं तव्हांखे हिन जी हिस्ट्री ॿुधाईंदुसि। हीअ गेम ठही हुई 2018 में। सभिनि खां पहिरीं हीअ गेम इंडिया ऐं पाकिस्तान लाइ कोन आई हुई ऐं मोबाइल सां कोन आई हुई, सिर्फ़ु PC ऐं PS4 जी प्लेटफॉर्म्स ते आई हुई। पोइ हिकिड़े ॾींहुं छा थियो, हिकिड़ो माण्हू हो ऐं हू हिकिड़ो फोटोग्राफर हो, हू कोई डेवलपर या गेम डेवलपर वग़ैरह कोन हो। हुनजो डिवोर्स थी वियो ऐं हू बसि नाराज़गी ऐं इहे शयूं ख़तमु करण लाइ गेम्स खेॾंदो, ओपन वर्ल्ड एंड FPS गेम्स। त हिकिड़े ॾींहुं हुन छा सोचियो, हिकिड़ी गेम ठाहे थो ऐं गेम खेॾा थो, पूरो ॾींहुं थो इन गेम खे ठाहे थो। हू गेम ठाहे थो, हू थोरी सी मशहूरु थिए थी। पोइ हिकु कम सां हू कोरिया वञे थो, हुते हिकिड़े माण्हू खे मिले थो। हू ब्लू वर्ल्ड कंपनी नाले सां हुतां हूंदो ऐं हुन हिकिड़ी प्रोजेक्ट ठाहियो पियो पबजी जे नाले सां। त तॾहिं हू हुन में जाम इंट्रस्ट वरितो, प्रोग्रामिंग में हेल्प कई, डेवलपमेंट में हेल्प कई ऐं पोइ हुन छा चवंदा खे बि हुनजो वर्जन ठाहियो पबजी मोबाइल, प्लेयर अननोन बैटल ग्राउंड्स मोबाइल। ऐं पोइ हू जॾहिं मई में हू लॉन्च थी वई इंडिया ऐं पाकिस्तान लाइ बि। थैंक यू।